घर वेठे घणा करियो सरतियूं संग समा घर वेठे घणा करियो सरतियूं सूरत जा हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली का। शागिर्द साथियो चवंदा आहिनि त इंसान सभ खां वधीक जंहिं शइ जे साम्हूं बीही सघे थो सा आहे आईनो। जी हा, बिल्कुलु इंसान पंहिंजे पाण सां प्यारु करे थो ऐं पंहिंजे पाण खे हू देर ताईं संवारींदे सिंगारींदे गुज़ारे सघे थो। शागिर्द साथियो, चहिरो इंसान जो पहिरियों तारुफ़ बि आहे ऐं आईने में उहो नज़र थो अचे, सो उन जे करे माण्हू उन सां प्यार बि करे थो ऐं देर ताईं आईने जे साम्हूं बीही सघे थो। पर शागिर्द साथियो, थोरो तसवुर करियो, जेकॾहिं हीअ चहिरो जेको कुदरत जे तरफ़ खां असांखे मिलियो आहे, इहो जेकॾहिं इन जो घाड़ घाड़ेटो ऐं इन जा नक्श निगार ठाहिनि जेकॾहिं असांजे पंहिंजे अख़्तियार में हुजनि हा, त पोइ यक़ीनन हर इंसान पंहिंजो पाण खे दुनिया जो ख़ूबसूरत तरीन इंसान ठाहिण में वसा न घटाए हा। हर इंसान पंहिंजे चहिरे खे ख़ूबसूरत तरीन ठाहे हा। ख़ैर, हीअ त पंहिंजे अख़्तियार में न आहे, हिन जो अख़्तियार कुदरत वटि आहे, सो उन जहिड़ो असांखे अता कयो आहे। हिन दुनिया में जेतिरे अरसे ताईं असां आहियूं, असांखे हिन ई चहिरे ते गुज़रान करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त हिन चहिरे जी वैलिडिटी बि सिर्फ़ु असांजी ज़िंदगीअ ताईं ई आहे। ज़िंदगीअ पुॼाणा हीअ सभु कुझु मिटीअ में मिली मिटी थी वञिणो आहे ऐं तव्हां ॼाणो था त ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे। पर शागिर्द साथियो, मायूसीअ जी ॻाल्हि न आहे। हीअ चहिरो जेको मुख़्तसर अरसे जे लाइ आहे, सो कुदरत वारे जे अख़्तियार में आहे। पर हिकु चहिरो अहिड़ो बि आहे जंहिंजो अख़्तियार कुदरत वारे असांजे हथ वस कयो आहे ऐं उहो चहिरो मिटीअ में मिली मिटी थियणो नाहे। उन चहिरे जी वैलिडिटी असांजे हथ वस आहे। जी हा दोस्तो, उहो चहिरो आहे इंसान जो किरदारु। इंसान जो किरदारु मिटीअ में मिली मिटी नाहे थियणो। किरदार जो चहिरो जेतिरो ख़ूबसूरत ठाहिणु चाहियो, एतिरो अव्हां ठाहे सघो था। उन जो अख़्तियार बि कुदरत वारे अव्हां जे ई हथ वस कयो आहे। सो शागिर्द साथियो, अॼु जी ॻाल्हि इहा त पंहिंजे हमेशह ताईं रहण वारे चहिरे खे ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत बणायो, पंहिंजो किरदारु संवारियो। शागिर्द साथियो, हाणे हलूं था अॼोके लतीफ़ सरकार जे उन बैत ॾे जेको असां चूंड कयो आहे ख़ासि अव्हां शागिर्द साथियुनि जे। वरसी विझो कौड़ खरसी खिलूं पाइए भोरी मुंद जान कण छॾियो तू मेणीए। शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार हिन बैत में हिकिड़ी अहिड़ी अबोझ औरत जो किरदारु असांजे साम्हूं पेश कयो आहे जेका पंहिंजे वर खे छॾे, उन माण्हूअ खे छॾे जंहिंसां हुन लाऊं लधियूं आहिनि,
जैसां हुन प्रीत जा पेच पाता आहिनि, जैसां हुन जन्म जन्म जो पलव अटकायो आहे, उन खे छॾे करे कंहिं ॿिए बाज़ारी माण्हूअ जे पुठियां निहार थी करे उन तरफ़ माइल थी थिए त लतीफ़ सरकार उन औरत खे सुजाग कंदे फरमाए थो, वरसी विझो काण खरसी खिलूं पाईं, पंहिंजो वर छॾे उन सां वेसा घाती करे तूं कंहिं धारिये माण्हूअ ॾे थी निहार करीं, उन सां थी खिली, उन तां ख़ुशि थी थी। भोरी मुंद अॼाण कण छॾियो तूं मेड़ीअ, यानी ये बेवकूफ़ औरत, ये अणॼाण अयाणी औरत, तूं कण छॾे दाणा छॾे कख काना थी हथ करी उन्हनि खे मेड़ी थी, उन्हनि सां त कुझु न आहे वरणो। शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार जे इन ई बैत जी जेका हक़ीक़ी माना आहे, जेको हक़ीक़ी पैगाम आहे, सो कुझु ही आहे त लतीफ़ सरकार इन औरत जे मिसाल सां इंसान खे सुजाग थो करे, उन खे होशियार थो करे, उन इंसान खे जेको पंहिंजे ज़िंदगीअ जे आला मक़सद खे छॾे उन सां वेसा घाती करे पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे आदर्शनि सां, उन्हनि सां वेसा घाती करे ऐं जेके नंढड़ा नंढड़ा मक़सद आहिनि, जेके मफ़ाद परस्तियूं आहिनि, जेके मौक़े परस्तियूं आहिनि, जेके वक़्ती आसाइशूं आहिनि, उन्हनि ॾे थो माइल थिए। वरसी विझो काण, ज़िंदगीअ जे आला मक़सद जेको तुंहिंजी सुञाण बणिजणो आहे, जेको तोसां हमेशह जे लाइ रहणो आहे, वरसी विझो काण, उन सां वेसा घाती करे खरसी खिलूं पाईं, हू जेको वक़्ती आहे, जेको आरज़ी आहे, जेको वाट वेंदे मिलियो आहे, जंहिंजी वैलिडिटी न आहे, जेको मुख़्तसर आहे, उन सां ख़ुशि थो थिए, उन सां समझोतो थो करे, वक़्ती आसाइशनि ऐं ख़ुशियुनि जे काण थो मरी, यानी सोन ते सेण थो मटाई। त भोरी मुंद अॼाण, ए बेवकूफ़ इंसान, ए अणॼाण माण्हू, कण छॾियो तुह मेड़ीअ, कम जी शइ छॾे, ज़िंदगीअ जो आला मक़सद छॾे, हासिलात खे छॾे करे कख काना थो मेड़ी। हिकिड़ा ज़िंदगी जेका एॾी वॾी आहे, अहम आहे, उन खे सस्ते अघ थो खपाई, वक़्ती आसाइशनि जे पुठियां थो डोड़ी, पंहिंजे आला मक़सद ॾे मोट, जेको सदाईं जे लाइ रहणो आहे, जंहिंजी वैलिडिटी सदाईं जे लाइ आहे। त दर हक़ीक़त हिन बैत में बि लतीफ़ सरकार उन ई ॻाल्हि जी पुठ भराई थो करे जेका असां अव्हां सां हिन प्रोग्राम जे शुरूआत में कई हुई, यानी उहो चहिरो जेको सदाईं जे लाइ रहणो आहे, उन खे संवारण जी कोशिशि कर। ॿियूं नंढियूं शयूं आहिनि, उन्हनि खे अहमियत बि एतिरी ॾे जेतिरी उहे लहण नथियूं। असांखे उमेदु आहे त तव्हां बि पंहिंजी ज़िंदगीअ खे बामाना ऐं बामक़सद बणाइण जे लाइ वरसी काण न विझंदा, खरसी खिलूं न पाईंदा ऐं कण छॾे तुह न मेड़ींदा। असांखे उमेदु आहे त तव्हांखे ही पैगाम पसंदि आयो हूंदो, इन ई उमेद सां त तव्हां इन खे हीअं सां हंडाईंदा। हाणे अचो त उन्हनि बैतनि ॾे हलूं था जेके असांखे किन शागिर्दनि चूंड करे मोकिलिया। मोहब्बत रखी मन में, रंदा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोड़ियो अघायो। मदी रखी मन में, सनो कतियो जन, तन जो सराफन दुकोई दाखिल न कर माफ़। शागिर्द साथियों, ही हुआ बैत जेके असांजे कोई शागिर्दनि मोकिलिया। तव्हां बि पंहिंजे आवाज़ में
लतीफ़ जा बैत रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते व्हाट्सअप कंदव त असां पंहिंजे हिन प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। तव्हां खां मोकिलायूं था साॻिए ॾींहुं ऐं साॻिए वक़्त ताईं जे लाइ। तेसि ताईं जिए लतीफ़।